बिशा तालुके सईदआबाद जे ॻोठ पंजमोरो जे रहिवासी पारां स्कूल जी नई बिल्डिंग खे टोड़ण ख़िलाफ़ हाजी इब्राहिम मेमण जी अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं में नई बिल्डिंग खे ढाहण नामंज़ूरी जे नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते हाजी इब्राहिम मेमण, हाजी अब्दुल कादिर मेमण, सईदुल्ला मेमण, अज़ीज़ुल्ला मेमण, नसरुल्ला मेमण समेत ॿियनि चयो आहे त असां हिन नए स्कूल जी बिल्डिंग न टोड़ण ॾींदासीं, जेका 2024 में तामीर थी आहे। अगरि नई बिल्डिंग ठाहिण चाहिनि था त असां हिन स्कूल बाबति ज़मीन प्लॉट ॾियण लाइ तयारु आहियूं। हुन चयो त 2022 में नई बिल्डिंग तामीर थी आहे, वरी उन खे ढाहण जे साज़िश कई पई वञे, जेका असीं ॻोठाणा हरगिज़ बर्दाश्त न कंदासीं। मासूम ॿारनि जी तालीम मुतासिर कई पई वञे। हुननि तालीम खाते जे बाला ऑफिसरनि समेत इलाइक़े जे MNA MPA कमिश्नर हैदराबाद, डिप्टी कमिश्नर मटियारी खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त नई बिल्डिंग खे ठाहिण न ॾिनो वञे। स्कूल लाइ प्लॉट ज़मीन असां ॾियण लाइ तयारु आहियूं, उते स्कूल ठहिरायो वञे। अगरि जेकॾहिं तदारक न मिलियो त मजबूर थी असां कोर्ट सॻुरी जो दर खड़काईंदासीं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।